जी त नाज़रीन हिन वक़्तु जेको आहे बदीन टनो भाऊ रोड भरिसां जेको आहे हिकु जेका औरतूं आयूं आहिनि जिते कंहिं न्याणी जो मामिलो आहे उते रश जेका आहे वॾी थी वई आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु गाॾी नंबर AF 1630 जेका गाॾी आहे उहा मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे उते अवामी आवाज़ जी टीम पहुती आहे पर जेको आहे मुसलसल हे जेके औरतूं आहिनि त छोकिरीअ खणण जी कोशिशि कनि पियूं केरु आहिनि जॾहिं तूं आहे छोकिरी ॿुधाई पई वञे साईं छा मामिलो आहे ॿुधायो 12 खां 13 साल जेका उमिरि आहे छोकिरी जेको हिननि अॻ में मंगणी कई हुई अॼु जेको आहे ज़ोरी ज़बर ते चंदा थी खणूं था ये केरु आहिनि जेके आया आहिनि छोकिरी आहे बुले दी 13 साल जी छोकिरी आहे किथां आया आहिनि छोकिरीअ जो नालो छा आहे छोकरी नालो फेमीदा है मां छा मामला बाबा छोकरी नालो फेमीदा है मंगनी मु करे दिनी है आज मुखा जबरदस्ती पे करन ना कोन खण दिंदी आज जाई कोंदी आ बियाणी नथी चाया हां पाण के रहियो असा सुमरा आयु तो नालो छा है मां इज्जत जी हां हे खणण हे दा चाहिए हे खण दा चाहिए ओ छड़ी जी त अवामी आवाज़ जी टीम मुसलसल कोशिश कई है ये गाड़ी नंबर AF 1630 मौजूद है छोकरी किथे तव्हांजी हुआ जी त SSP बदीन ऐं SHO बदीन समेत जेके लाॻापियल अमलदार आहिनि उहे हिन मामले खे फौरी तौर ते ॾिसनि छो त हिन वक़्तु ही गाॾी कुझु हुनमें औरतूं बि आहिनि उहे बि हिते गॾु आहिनि उहे उतां खां आयूं आहिनि जॾहिं त मुसलसल जेको आहे असां कोशिशि कंदासीं तो गाॾी जे अंदरि जेको ड्राइवर आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कजे तव्हां गेट खोलियो तव्हां कोशिशि करियो की तव्हां कोशिशि कयूं पिया त असीं हुननि जो मौक़ो वठूं गाॾी जे ड्राइवर खां ऐं मौक़ो वठण जी कोशिशि कयां पियो पर उहे जेके औरतूं आहिनि अलबत्त असांजी कोशिशि आहे उहे जेके छोकिरियूं ऐं नौजवान इहे बि गाॾी में गॾु आयूं आहिनि जेके कोशिशि कई पई वञे छोकिरी खे कंहिं बि नमूने खणूं अवामी आवाज़ जी टीम ॻाल्हाइण जी कोशिशि करे पई पर केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे गाॾी जेका आहे उन में जेको आहे वेहण लाइ तयारु न आहिनि जेको आहे औरत खे कंहिं तमामु जज़्बाती अंदाज़ में ॻाल्हाइनि पियो जज़्बाती अंदाज़ में औरत ॻाल्हाइनि पियो जॾहिं असांजो तव्हां औरतूं जेके आहिनि उहे अवामी आवाज़ जी टीम खे धिका ॾेई रहियूं आहिनि अवामी आवाज़ जी टीम उन्हनि खे रोकण जी कोशिशि करे पई वो गाड़ी फरार थी वही है दादी ने फुटेज ॾिसो हिते जेको समय ॻोठाणा हींअर गॾु थियल आहिनि ऐं हिन ॻोठ जे भरिसां अवामी आवाज़ जी टीम उते मौजूदु आहे